लतीफ़ शनासी में अक्सर इहो सुवाल उभरंदो आहे थींदो आहे त लतीफ़ साईं कल्चर खे पंहिंजे शाइरीअ में बयानु कयो आहे या न, या कल्चर जूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लतीफ़ साईं ॾिनियूं आहिनि। सो अचूं था कल्चर जी वज़ाहत थिए त साईं जेम्स जो किताबु सिंधी कल्चर में साईं जन लिखनि था त हर क़ौम खे हज़ारनि वरहनि जे तजुर्बे, तारीख़ी रिवायात, माहौल करे के बुनियादी वरसा मीरास में मिलनि था, जंहिंजी हिफ़ाज़त ऐं तरक़ी उहो संदसि मुख्य फ़र्ज़ सम्झे थो, जिन मां नंबर पहिरियों वतन ऐं उन में आज़ादाना ज़िंदगी बसर करण जो हक़, नंबर ॿियो क़ौमी ज़बान, टियों क़ौमी कल्चर ऐं चौथों क़ौमी इक़्तिसादी मफ़ाद। इन खां पोइ कल्चर जा मुख्य जुज़ लिखनि था त पहिरियों नज़रियाती ऐं मज़हबी अक़ीदा आहिनि, ॿियो समाजी ज़िंदगी जा तौर तरीक़ा आहिनि, टियों क़ौमी किरदार ऐं चौथों फ़न लतीफ़ ऐं अदब। पोइ हू समाजी ज़िंदगी जा तौर तरीक़ा बयानु कनि था। पहिरियों लिखनि था त खाधो, लिबास ऐं घर समाजी ज़िंदगी जा तौर तरीक़ा आहिनि, ॿियो बाहिमी तालुकात ऐं रहणी कहणी जा तौर तरीक़ा, टियों समाजी दस्तूर ऐं क़ाइदा, शादी गमी जिन में अचनि था, ऐं उन्हनि में सभ खां अहम फ़न लतीफ़ ऐं अदब आहे। जेकॾहिं फ़न लतीफ़ ऐं अदब खे असीं वाज़े कंदासीं त उन में ॿ शयूं अचनि थियूं, हिकु दिमाग़ी आर्ट, ॿियो जिस्मानी आर्ट। दिमाग़ी आर्ट में फ़लसफ़ो, फ़न तक़रीर, राग रक़्स अची वञनि था, ऐं जिस्मानी आर्ट में फ़न तामीर, मुसवरी, दस्तकारी, फ़न आराइश वग़ैरह अचनि था। त हाणे जिस्मानी आर्ट में जेकॾहिं असीं फ़न तामीर ॾिसंदासीं ऐं जेकॾहिं असीं सभ खां अवल जेको बयानु कयो वियो त सिंधी कल्चर में जेके हज़ारनि सालनि खां रहणी कहणी जा दस्तूर अचनि था, त उन्ही में वतन ऐं आज़ादाना ज़िंदगी बसर करणु, फ़न तामीर या समाजी ज़िंदगी जे तौर तरीक़नि में खाधो, लिबास ऐं घर अचनि था, त ज़ाहिर आहे फ़न तामीर ऐं लिबास, खाधो ऐं घर तयारु करण में औज़ार इस्तेमालु थियनि था, जंहिंमें असांजी सुञाण, असांजे सक़ाफ़त में शामिलु थींदड़ कुहाड़ी पिणु आहे। त लतीफ़ साईं बानो ख़ान शेख जे सुर मारवी में फ़रमाइनि था त ॻाढ़ा गन कुहाड़ीअ लाखियूं लोयूं जन। हाणे ॻाढ़ा गन जेके आहिनि उहे ॻाढ़ाण सां भरियल आहिनि, जेके कुहाड़ी जा थींदा आहिनि, जिन खे असीं काठ जा हथिया चवंदा आहियूं। ॻाढ़ा गन कुहाड़ी सभिनी खे ख़बर आहे, लाखियूं लोयूं जन। हाणे लाख यानी बबुर वग़ैरह जे वण जे ताज़नि मां निकितल रस में रंगियल लाल ॻाढ़ियूं, लाखियूं लोयूं जन। हाणे लोई जेकी आहे उहा खथी आहे या उन मां ठहियल चादर आहे। त ॻाढ़ा गन कुहाड़ीअ लाखियूं लोयूं जन, मेड़े रतियूं मञुर मां पागूं पंवारनि। हाणे इन में मेड़े रखियो आहे, रतियूं रत में रंगियल जीअं ॻाढ़ा गन आहिनि, मञुर तमामु अहम लफ़्ज़ आहे जेको लतीफ़ सां इस्तेमालु कयो आहे। ॻाढ़े रंग जो हिकु पसार को वखरायो, उन मञर मां पागूं पंवारनि, पग पटके जी जमा पागूं आहिनि, पंवारनि पऊं रिढियूं ॿकरियूं चारींदड़ मारवीअ जा माइट मारो। मेड़े रतियूं मञुर मां पागूं पंवारनि, तूं कीअं संदियूं तन झंगा आणियो झलियूं। हाणे तूं कीअं संदियूं तन, संदियूं यानी उन्हनि औरतुनि ॾांहुं इशारो आहे जेके ॿकरियूं चारनि थियूं, पंवारियूं आहिनि, ऐं उन्हनि जा मर्द जेके ॻाढ़ा गन कयूं कुहाड़ियुनि जा ऐं लाखियूं लोयूं पंहिंजे कुल्हनि ते ओॾे घुमनि था, उन्हनि जूं औरतूं तूं कीअं खणी झंगा आणियो झलीअ, तूं
झंगनि मां आणे हिते क़ैद करे वेठो आहीं, यानी उन्हनि मां आउं बि आहियां जिन खे तूं ईअं कयो आहे, जेके इज़त जा अलंबरदार आहिनि ऐं इज़तूं संभालींदड़ आहिनि। सो लतीफ़ साईं तमामु कमाल कारीगरीअ सां कल्चर जे इन अंसर मुख्या जुज़ कुहाड़ीअ खे, जंहिंखे असीं फ़न तामीर जो अहम जुज़ सॾियूं था, सो इस्तेमालु करे थो। त ॻाढ़ा गन कुहाड़ीअ लाखियूं लोयूं जन, मेड़े रतियूं मञुरमा फागूं पंहारनि, तूं कीअं संदियूं तन झंगा आणियो झलिय।